सही इवन कुछ केसिस त जेके मुंहिंजे साम्हूं बि मुंहिंजी सराउंडिंग में बि गुज़रिया त असां वटि हिकु अलॻि अलॻि ऑर्गेनाइज़ेशन्स जा अलॻि अलॻि रूल्स हूंदा आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता इंश्योरेंस जा अलॻि अलॻि रूल्स हूंदा आहिनि त उन जे लाइ द वेरी नेक्स्ट डे जंहिं ॾींहुं ख़ुदा न ख़ास्ता उहो माण्हू उहो उन दुनिया में रुख़सत थी थो वञे त वेरी नेक्स्ट डे उन्हनि जा तमामु जेके भेण भाउ फैमिली मेम्बर्स इवन मदर फादर बि उन ऑर्गेनाइज़ेशन में बीठा हूंदा आहिनि त जीअं असां उन वाइफ ॾांहुं न हलियो वञे असां पहिरीं वठी छॾियूं असां पहिरीं क्लेम कयूं जॾहिं तव्हां लीगल थियण जी ॻाल्हि था कयो त कानून हिन में छा थो चए? अच्छा, हिन में ईअं आहे जेकॾहिं मर्द आहे उनजी प्रॉपर्टी आहे उहो गुज़ारे थो वञे, उन इंतकाल थिए थो या औरत आहे उनजो इंतकाल थिए थो त जेको सर्वाइवल स्पाउस आहे उनजो पंहिंजो हिसो थींदो आहे। असां मोस्टली जेकी वुमेन्स आहिनि उहे ॾाढी चैलेंजिस फेस कंदियूं आहिनि हिन शयुनि में। उनजी मुड़ुस जी प्रॉपर्टी आहे उनजो जेकॾहिं ॿार आहिनि त उनजो 1/8 हिसो आहे, जेकॾहिं ॿार न आहिनि त पोइ 1/4 आहे। हाणे उनखे उहो हिसो सिर्फ़ु वठण जे लाइ एॾो वॾो हिसो न हूंदो आहे, उहो रिमेनिंग प्रॉपर्टी त उनजे वालदेन ॾे वेंदी या उन भाउ भेण जेके बि आहिनि उन्हनि ॾे वेंदी, उन केस ते डिपेंड कंदो आहे। पर उहो एतिरो वॾो इशू न हूंदो, उन्हनि खे एतिरो हिसो वठण लाइ बि एतिरा मसइला फेस करणा पवंदा आहिनि। जेकॾहिं हाणे हिकिड़ी वुमेन आहे जेका जॉब बि नथी करे, उनजी का सोर्स ऑफ इनकम बि कान्हे, त हाणे उहा सिर्फ़ु उन्हनि खे रिक्वेस्ट करे थी सघे, हथ ॿधी थी सघे त मूंखे जेको मुंहिंजो हिसो आहे उहो ॾियो त मां पंहिंजी अॻिते ज़िंदगी खे जेको आहे कुझु आसान बणाए सघां, पंहिंजे ॿारनि जे बारे में कुझु करे सघां। त उन ते डिस्प्यूट थींदा आहिनि त असांखे कॉल्स कंदा आहिनि त असांजो हे मसइलो आहे, असां अफोर्ड नथा करे सघूं, त लीगल एड सोसाइटी उन्हनि जा केसिस रिफर करे छॾींदी आहे। जेका लीगल एड सोसाइटी जी टीम आहे त उहे उन्हनि जा केसिस जेके आहिनि उन वठंदा आहिनि, उन्हनि सां मीटिंग कंदा आहिनि, पोइ उन्हनि केस फाइल कंदा आहिनि अदालतुनि में। एतिरी एसि ताईं माना उनजी लिटिगेशन हलंदी आहे जो उन्हनि जो मसइलो हल थी वञे हलियो। सही। ऐं छा इहो कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट थींदो आहे? फ्री ऑफ कॉस्ट थींदो आहे, हिन ते को चार्जिस न आहे, कोर्ट फीस न आहे, सर्विस चार्जिस हिन ते न हूंदियूं आहिनि, या वकीली का फीस आहे उन में को चार्जिस न आहे, बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट आहे। सही। अच्छा, असां जिन केसिस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं असां उन्हनि केसिस जी ॻाल्हि करे रहिया आहियूं जेके इमीडिएट माण्हुनि सां गॾु प्रॉब्लम्स थींदा आहिनि। कहिड़ा ॿिया उहे केसिस आहिनि जिन जी सर्विसिस लीगल एड सोसाइटी कंप्लीटली फ्री ऑफ कॉस्ट ॾेई रही आहे? इन सां गॾु जेका ॿारनि जी मेंटेनेंस आहे, अॻिते घणाई मुड़ुस अहिड़ा हूंदा आहिनि जेके मेंटेन नथा करनि, वाइफ के भी आहिनि ॿारनि खे, तो मेंटेनेंस जो केस असां बिल्कुलु फ्री ऑफ कॉस्ट कंदा आहियूं, टीम खे रेफर करे छॾूं था। और इनखां पोइ अगरि कोई फैमिली इशू आहे जिन में मतिलबु अगरि कोई लेडीज़ चाहे थी कि मूंखे खुला मिले, ठीकु आहे, खुला आहे, मेंटेनेंस आहे, उनजो जहेज़ आहे, उनजो हक़ महर आहे, ईच एंड एवरीथिंग लाइ असां वकील ॾींदा आहियूं। असां पंहिंजी टीम खे रेफर कंदा आहियूं जॾहिं असां कॉल रिसीव कंदा आहियूं त पोइ असांजी टीम बाक़ाइदा उन्हनि खे घुराए थी ऑफिस, उन्हनि जो इंटरव्यू करे खां पोइ उन्हनि खे वकील ॾींदा आहियूं, पोइ उनजो कोर्ट में केस फाइल करूं था। ईच एंड एवरीथिंग, ना कोई सर्विस चार्जिस आहिनि, ना कोई कोर्ट फीस आहे, कुझु बि उन्हनि सां न वठंदा। सही। इवन के कॉपीज़ जा पैसा कुझु बि न, हिकिड़ो पेपर्स लाइ बि सभु कुझु फ्री ऑफ कॉस्ट आहे तिल ताईं उनखे उनजो डिसीजन जो जेका सर्टिफाइड कॉपी असां जॾहिं जजमेंट थी थो वञे त पोइ उनखे ॾींदा आहियूं। सही। अच्छा मुर्तज़ा साहब, केतिरा उहे मेंबर्स आहिनि? आई एम श्योर त हिकु वॾी टीम आहे जेका सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ कमु करे रही आहे। केतिरा उहो मां पंहिंजे नाज़रीन खे उन तमामु जेको एनवायरनमेंट हो, हिकु प्रोफेशनल एनवायरनमेंट आहे, उनजो हिकु इमेज पंहिंजे नाज़रीन ताईं तव्हांजे लफ़्ज़नि में पहुचाइणु चाहियां थी त छा एनवायरनमेंट लीगल एड सोसाइटी जे ऑफिसिस जो रहंदो आहे ऐं केतिरो सीरियसली कंहिं कॉल खे वरितो वेंदो आहे? अच्छा, असांजो ईअं आहे जेकॾहिं को मैटर अचे थो, कंहिंजी कॉल अचे थी त अॻ में त असांजो कमु इहो आहे त असां उनजी डेटा वठंदा आहियूं, छो त इहो रिकॉर्ड मेंटेन करण लाइ त हिन बंदे जी असां वटि कॉल आई हुई। त पोइ उनखां पोइ इहो आहे त हुनजो जेको हिकिड़ो केस आहे उहो असां सब्र ऐं तहमुल सां ॿुधंदा आहियूं त पंहिंजो उहो पूरो केस डिस्क्राइब करे। पर कुझु कॉलर्स अहिड़ा बि हूंदा आहिनि जिन खे क्वेश्चन करिणो पवंदो आहे केस सम्झण जे लाइ, त असां उन्हनि सां रिलेवेंट क्वेश्चन कंदा आहियूं त असांखे हिकिड़ो उन्हनि जो केस सम्झ में अची वञे त आख़िर उहे चाहिनि छा था। पोइ जॾहिं उनजो सॼो केस थी वेंदो आहे ऐं असांखे हुन में ज़रूरत पवंदी आहे रिसर्च करण जी, त असां 24 आवर्स जो उन्हनि खां टाइम वठंदा आहियूं त तव्हां 24 आवर्स ॾियो त असां उन में रिसर्च करे कोई बि रिलेवेंट लॉ आहे, साइटेशन्स आहे, कुझु बि आहे, त असां उन्हनि खे उन हिसाब सां गाइड करे सघूं त जेको आहे उनखे प्रॉपर हिकिड़ी एडवाइस मिली सघे। त असां उन्हनि खे 24 आवर्स जे अंदरि ई तक़रीबन कॉल्स ईअं हूंदियूं आहिनि त ऑन कॉल्स एडवाइस करे छॾींदा आहियूं। कुझु अहिड़ा केसिस हूंदा आहिनि जिन में रिसर्च जी ज़रूरत पवंदी आहे, पोइ हुन में 3 आवर्स लॻी वेंदा आहिनि, 4 आवर्स लॻी वेंदा आहिनि,
या नेक्स्ट डे उन्हनि खे विदिन 24 आवर्स में कॉल करे वठंदा उनखे एडवाइस कंदा आहियूं। सही ज़बरदस्त। अच्छा, हिकु ॿी शइ जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां थी उहा इहा त असां वटि हिकु वॾो नंबर आहे। इनफैक्ट मूंखे लॻे थो 99% असांजा जेके माण्हू आहिनि उहे कॾहिं बि इहा कोन चाहींदा आहिनि त अच्छा जी असांजे घर जी ॻाल्हि आहे, असांजो पर्सनल मैटर आहे त फलां खे ख़बर पए या कंहिंखे ख़बर पए, या पोइ असांजूं उहे तमामु असांजा जेके मेल्स बि हाणे मूंखे लॻे थो उन नंबर में अचनि था, त असां वटि उहे माण्हू बि आहिनि जेके शायदि ख़ौफ़ज़दा हूंदा आहिनि त अगरि कंहिंखे ख़बर पइजी वई त हीअं थी वेंदो हूअं थी वेंदो। प्लस असां वटि सोसाइटल जेको प्रेशर आहे उहो बि अलॻि हूंदो आहे त अच्छा जी असांजो घर चाहे अंदरां कुझु बि हुजे ॿाहिरां खां ख़ुशहाल नज़र अचे, हीउ हिकु ॿियो फैक्टर आहे। केतिरी प्राइवेसी लीगल सोसाइटी असांजे माण्हुनि जे इशूज़ में, उन्हनि जी ॻाल्हियुनि में, उन्हनि जे प्रॉब्लम्स में या उन जे सोल्यूशन्स में रखंदी आहे? अच्छा, असां जेकी कॉल्स ईंदियूं आहिनि जेकॾहिं मर्द आहे औरत आहे, अक्सर उन्हनि खे तक़रीबन 10% कुझु अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजो नालो डिस्क्लोज़ करण में बि तकलीफ़ थींदी आहे, भउ थींदो आहे त ईअं न असांजी ॻाल्हि जेको आहे तव्हां वारी ॻाल्हि त ॿाहिरि निकिरी वञे हली। जो असां उन्हनि खे पोइ चवंदा आहियूं त तव्हांजो मामिलो बिल्कुलु राज़दारी सां हूंदो आहे, तव्हांजी ॻाल्हि मां सां थी ऐं बसि मां ताईं रहंदी। असांजी ॻाल्हि जेको आहे कंहिं ॿाहिरि जे माण्हू सां डिस्कस न थींदी, न ई असां डिस्क्लोज़ कंदा आहियूं उन्हनि ॻाल्हियुनि खे, न ई कॾहिं असां सोशल मीडिया ते कंहिंजो मैटर अपलोड कयो आहे, कंहिंजे नाले सां या का इन्फॉर्मेशन ॾिनी आहे त उन्हनि खे इन शइ ते असां सेटिस्फाई कंदा आहियूं त तव्हां बिल्कुलु बेफ़िक्र थी वञो, तव्हांजो मामिलो बिल्कुलु राज़दारी सां रखंदासीं, तव्हां पंहिंजो मामिलो ॿुधायो बिल्कुलु फ्री थी, ईज़ी थी, त पोइ उन में जेको आहे कोई सेटिस्फाई थी वेंदा आहिनि त भाउ ठीकु आहे असांजो जेको मामिलो आहे उहो जेको आहे सेफ हथनि में आहे, त पोइ पंहिंजो मैटर डिस्क्लोज़ कंदा।